जी नाज़रीन, असां मौजूद आहियूं मुबारकपुर थाणे जे हद ॻोठ अब्दुल गफ़ूर बंगलाणी में, जिते कुछ महीना पहिरियां 7 सालनि जे नीगर इम्तियाज़ अली बंगलाणी खे क़त्ल कयो हुयो। उन क़त्ल जे मुख्य जवाबदार जेके आहिनि गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। उन गिरफ़्तार न थियण करे पुलिस ख़िलाफ़ जेके अब्दुल गफ़ूर बंगलाणी जी धुर आहे सरापा एहतजाज आहिनि। वधीक मालूम कंदासीं इन खां छो पुलिस गिरफ़्तार नथी करे। इन मज़ारी सूबेदार के हथ सां उनजा यार आहिनि बंगलाणी जबार वारा ऐं पखी वारा, जंहिंजे घर घर सां मज़ारी जो घर आहे। उनखे पंहिंजो ऑर्डर कराए उनजो पोस्टिंग कराए हिते जी पुगो। हाणे महीनों ॿ थिया आहिनि। 15 ॾींहंनि खां बाद मुंहिंजे घोट ते राति जो 12-2 बजे फायरिंग कराई, जंहिंजो जवाबी फायरिंग मूं वटि हथियार बि हुया। उन जे वक़्त में असां बि इनखे फायरिंग कयो, भॼी मुंहिंजो गवाह कम बेवाह निंदड़ मुंहिंजो बाल खे मारे विया, अखियूं हेठि करे छॾे ॾिनई। असांखे वाह का शइ कोन थी। असां निंदड़ कयूं, असांजो वाह कर। चई न हा हा क़ुर खे टकी आई देना, इहो ईअं थींदो। असां सां वेल कयई, जीअं कयो मज़ारी कयो। इम्तियाज़ मुंहिंजो भाणीजो आहे। असां मज़ार 3 बजे तक़रीबन पंहिंजे घर में वेठा हुआसीं त ओचिते अब्दुल जबार वारनि हमलो कयो, जंहिंमें असांजो भाणीजो इम्तियाज़ तड़पी तड़पी फ़ौत असांजी अखियुनि जे साम्हूं थियो आहे। उन खां बावजूदि जेको आहे रोशन मज़ारी उन्हनि खां पैसा वठी करे केस खे लोड़णु चाहे थो। असां छा कयूं सर, कंहिं खां असां अपील करूं? उन जे बावजूदि जेको असांखे एतिरो 2 लाख रुपया ॾियो त केस चालान कंदुमि, न त मां न कंदुमि। असां कारे वञूं? माराए करे उनजे बावजूदि जेको असांजो केस बि लोड़णु चाहे थो। असां कारे वञूं? DSP सां मिली भगत करे पैसा वठी करे, असां वटि पैसा न आहिनि तॾहिं करे चालान नथो थियनि। नाज़रीन, तमामु मुतासिर धुर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुन पंहिंजी दर्द जी दां जेका आहे हुनजी अमड़ बि असांखे ॿुधायो त जेका असांजो 7 सालनि जो नीगर इम्तियाज़ खे गोलियूं हणी मथे में क़त्ल कयो आहे। 7 जवाबदारनि मां मुबारकपुर पुलिस ऐं CI पुलिस हिकु बि जवाबदार गिरफ़्तार न करे सघी आहे। असां आला अमलदार ऐं सुप्रीम कोर्ट ऐं इंतिज़ामिया खां इहा अपील था कयूं त ख़ुदा असां जेके आहिनि जवाबदार गिरफ़्तार कया वञनि, त न त असां एहतजाज जेका आहे रोडनि ते निकिरंदासीं, प्रेस क्लब ते निकिरंदासीं। कैमरामैन अमजद खोसा सां गॾु मुश्ताक खोसो, जेकब न्यूज़ मुबारकपुर।